सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इनी करे असांखे कुदरत मन ॾिनो जेको मन असांखे ॿुधाईंदो आहे घड़ी घड़ी जो जेका ई हिंट ॾियूंसि उते जो उते नतीजो ॾेई छॾींदो आहे। दुनिया में हर चीज़ जो नतीजो देर सां मिलंदो आहे, सिर्फ़ु असांजो मन ई आहे जंहिंजो नतीजो मौक़े ते मिलंदो आहे। असां कोई चङाई कयूं, कोई बहितरी कयूं, कोई चङो वहिंवार कयूं, कोई दान पुण्य सत्कर्म कुछ बहितरी कयूं, जेसि ताईं सभिनी खे पतो पवे, ॼाण पवे, ॿियनि खे ख़बर पवे, असांजी का प्रशंसा थिए, कोई तारीफ़ थिए, कोई ताड़ियूं वॼनि, उनखे बि टाइम लॻंदो आहे। हरू भरू ईअं कोन्हे हूंदो ओॾी महिल चङाई कईसीं ओॾी महिल ताड़ियूं वॼियूं, ईअं कोन्हे थींदो। ऐं जेकॾहिं कोई ग़लति कमु कयोसीं, पाप कयोसीं, जेसि ताईं ज़ाहिर थिए, ॿियनि ताईं पहुचे, कोई गिला करे, कोई सज़ा मिले, कोई ॾोह थिए, कोई कुझु थिए, उनमें बि टाइम लॻंदो आहे। ईअं कोन्हे उते जो उते ॾोह कयोसीं, उते जो उते साम्हूं नतीजो निकिरंदो, ॿिन्ही जो कोन्हे निकिरंदो। न चङे जो नतीजो मौक़े ते मिलंदो आहे, न मंदे जो नतीजो मौक़े ते मिलंदो आहे, पर सॼो मन मौक़े ते नतीजो ॾेई छॾींदो आहे। उते जो उते असांखे ॿुधाईंदो आहे, तूं मूंखे हिंट ॾिनी आहे पर मां ॿुधायां हाणे जो हाणे अॻिते तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं तूं चाहे, जेको चवे मां उहो कयां। असां चङी चीज़ सोचूं, असां करूं न, सिर्फ़ु असां मन खे हिंट ॾियूं त मां हे चङाई करणु चाहियां थो। जीअं असांजे मन खे हिंट मिली, हिकदमि उहो सवे ख़ाली चङा चङा ॾेई छॾींदो। ऐं हिकु चङाई जे पोयों मुंहिंजो हे थींदो, हे थींदो, बहितरी थींदी, चङाई मिलंदी, असांजो चहिरो सोचे सोचे बहकंदो वेंदो, खिलंदो वेंदो, ऐं आहिस्ते आहिस्ते ईअं लॻंदो ॼण असां हवाउनि में घुमूं था, हिकदमि असां पंहिंजो पाण खे आसमान में फिरंदो ॾिसंदासीं, हिकदमि ख़ुशी में चहिरो बहकी उथंदो। सिर्फ़ु चङाई सोचीसीं, कयोसीं बि कुझु कोन, सिर्फ़ु सोचण सां ई असांखे आसमान जो सहरंद वठी वियो। ऐं असां कुझु ग़लति सोचियोसीं, अंदरि ई अंदरि साड़ जलन, मुंहुं जो मलूल, इहो सोचण कंहिंखे पतो पियो, ॼाण पवंदो, पकड़जी पवंदासीं, हीअं थींदो, छा थींदो, उते जो उते असांखे साड़े करे पूरो करे छॾींदो। यानी असांखे पहिरियों ई ॿुधाईंदो आहे, जेकॾहिं चङाई कंदो आसमान ते उॾंदो, तव्हां एतिरो ख़ूबसूरत थींदो जंहिंजो को पतो ई न आहे, ख़ुशी में बहकी उथंदो। ग़लति कंदो, अॻिते पंहिंजो पाण खे साड़े पूरो कंदो, पंहिंजो पाण खे पुसरे, पंहिंजो मुंहुं ख़राबु करे वेही रहंदो। हाणे तव्हां चओ त मां उहो कयां, चओ त न कयां। जेको मौक़े ते असांखे ॿुधाए चङाई ऐं मंदाई जो नतीजो, भई हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, चङो चवे त हे नतीजो निकिरंदो, मंदो चवे त हे नतीजो निकिरंदो, इन खां मथे कहिड़ो साथी हूंदो आहे, कहिड़ो बहितर हूंदो आहे। तंहिंजे करे मन हक़ीक़त में असांजो बहितरीन साथी आहे, जेको चङाई ऐं मंदाई, दुख ऐं सुख ॿिन्ही में न्याय छॾींदो। ऐं इन करे असां मंदर बणाईंदा, मंदर में जॾहिं बि ईंदा त मंदर में कंहिं बि ग़लति चीज़ जी का चीज़ न हूंदी आहे। त उन पवित्र मूर्त हुजे या पवित्र पुस्तक हुजे, ॿ चीज़ूं मंदर में थींदियूं। ऐं ॿई चीज़ूं एतिरी त महान हूंदियूं आहिनि जंहिं जेको अंदाज़ न आहे। जॾहिं का मूर्त साम्हूं ईंदी आहे, उहो साम्हूं प्रैक्टिकल लाइफ हूंदो आहे, त हिन शख़्सियत जी हे लाइफ आहे, उनजो दान पुण्य सत्कर्म तपस्या चङाई भलाई बहितर वहिंवार नाम ध्यान सिमरन जे इंसान मुंहिंजो खणी करे पंहिंजो पाण खे महान बणायो, महान को थी करे पंहिंजो पाण खे भॻवान ताईं पहुचाए, भॻवान बणिजी करे भॻवान बणिजी वियो। यानी सभु चङी चीज़ जो आईनो असांखे साम्हूं ॾेई छॾींदो आहे। भई जेकॾहिं तूं मन जे द्वार खे खोले त पोइ तूं इंसान मुंहिंजो महान महान मुंहिंजो एतिरो भॻवान थी सघंदो आहे जे भॻवान ताईं पहुची वञे।